खेरपुर नथन शाह मुख्तियारकार के इंशाह सईद अहमद कुहारो पारां बुघिया पेट्रोल पंप साम्हूं इंडस हाईवे ते रावत खान लगारी चौक तां हद दख़लिन खे हटाइण वारी अहम कार्रवाई कंदे गैर कानूनी छापरा ॾाहे छॾिया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त गोलीमार कॉलोनी खां इंडस हाईवे तरफ़ वेंदड़ केतिराई मुसाफ़िर मौत जे मुंहं में अची चुका आहिनि। मुख्तियारकार पारां कयल कार्रवाई खे साराहियूं था। ओॾां मुख्तियारकार सईद अहमद कुहारो मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त गैर कानूनी अॾियल छापरनि जे मालिकनि खे 2 ॾींहं अॻु नोटिस जारी कया हुआ। अॼु क्रेन मशीनुनि सां कार्रवाई करे छापरा ॾाहे पट कया आहिनि, जॾहिं त गैर कानूनी छापरनि सबबि केतिराई हादसा पेश आया हुआ। हुन वधीक चयो त हादसनि जो कारण बणियल गैर कानूनी हद दख़लिन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे रहिया आहियूं। बरकत अली, चांडियो, सिंध एक्सप्रेस न्यूज़, खेरपुर नथन शाह।